नाज़रीन, हर साल जियां कराची प्रेस क्लब तरफ़ां ॿिनि ॾींहंनि वारी गुलनि जी नुमाइश लॻाई वई। नुमाइश ॾिसण लाइ सियासी, समाजी, मज़हबी सहाफ़ियुनि तोड़े परॾेहनि बि कराची प्रेस क्लब जो रुख़ कयो। संदन चवणु हो त माहौलियाती आलूदगीअ में गुलनि जी नुमाइश सां माहौल में हेगाव थिए थो। वधीक तफ़सील सरवत जबीन जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, हींअर मां कराची प्रेस क्लब में बीठी आहियां ऐं ॿिनि ॾींहंनि जो जेको गुलनि जो नुमाइश लॻियल आहे कराची प्रेस क्लब में, अमी ॾिसी था सघो त इलाही ख़ूबसूरत फूल हिते आहिनि। हिते जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा रंग बिरंगी गुलनि जी जेके नुमाइश लॻंदी ऐं लॻियल आहे ऐं ॿिनि ॾींहंनि ताईं हलंदी। मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी जेके हिते अॻवान हिते आहिनि ऐं जेके ख़वातीन हिते मौजूदु आहिनि, माण्हू मौजूदु आहिनि, उन्हनि सां पुछूं था त इन जेके कराची प्रेस क्लब में नुमाइश लॻियल आहे गुलनि जी, छा था चवनि। बस ये हमने कराची प्रेस क्लब के जरिए तमाम ये फ्लावर शो रखा है। हर साल होता है ये, इस साल भी हमने रखा है। आप देखें कुदरत के रंग हमने यहाँ जमा किए हैं। 5000 के करीब ये जो है मौसम बहार के जो पौधे यहाँ हमने रखे हैं। इसका मकसद भी यही है कि हम अपने मेंबर्स को, उनके अहले खाना को ये अपॉर्चुनिटी फराहम करें कि वो आएँ, कुदरत के हसीन रंगों से लुत्फ़अंदोज़ हों, उनकी खुशबू देखें, उनके रंग देखें। फूलों से एक तस्कीन और आँखों को एक ठंडक देते हैं। मेरी नज़र में देखें फूल एक मोहब्बत की निशानी भी है। और आज का जो हमारा प्रोग्राम है बड़ा मुनफरिद प्रोग्राम इसलिए है कि हमने गुलबर्ग टाउन के कोलेब्रेशन से आज 2 दिन का फ्लावर शो रखा हुआ है। ये आज और कल शाम 6 बजे तक ये जो है चलता रहेगा। एनवायरनमेंट के साथ इंसान जो है ज्यादा जुड़ा हुआ होता है और देखते देखते ही चेहरे पे मुस्कुराहट आ जाती है और थोड़ा सा आप रिलैक्स भी हो जाते हैं। Well, it's very, very attractive. I like the flowers, but I like justice more, and I'm really here for Afia Siddiqui. Okay, thank you very much. ता समझो था त इन बहार जे मौसम जो मज़ो ही पंहिंजो आहे। हुसन प्रेस क्लब के असां मुबारकूं ॾियूं पिया। कराची प्रेस क्लब में जेके गुलनि जी नुमाइश आहे, हुते जेके माण्हू मौजूदु हुया उन्हनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधी त उन्हनि जो चवणु इहो ई आहे त अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि नुमाइश ऐं तक़रीबात जेके आहिनि थियणु खपनि। बारिश खां पोइ जेको आहे रंग बिरंगी गुल ॾिसी सभिनी जे चहिरे ते खिल ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत मुस्कुराहट अची वई आहे। कैमरामैन शिज़ाद सां गॾु सरवत जबीन, धरती टीवी, कराची।